दोस्तों बादशाहनि जो त बादशाह रब ताला आहे, पर ही बि कंहिं बादशाह जी ॻाल्हि आहे। कंहिं ज़माने जी ॻाल्हि कनि था त हिकिड़े बादशाह खे दरबार में वेठे मथे में सूरु पियो त वज़ीर सां सलाह कयईं। जंहिं सलाह ॾिनी त बादशाह सलामत झूने ज़माने जी का नसीहत वारी ॻाल्हि ॿुधो त जेकर मथे जो सूरु लही वञे ऐं साईं जन जो रूह बि विंदरी पवे। बादशाह जी सलाह मञी अहिड़े माण्हू जे आणण जो हुकुम ॾिनो जेको तमामु वॾी जमार जो हुजे। सिपाही शहर में काए पिया, घड़ी बि कोन गुज़री त हिकिड़ो झुर्ड पोढ़ो आणे दरबार में हाज़िर कयऊं, जंहिंजे भिरन जा वार बि अछा थी विया हुआ। बादशाह खेसि ॾाढी इज़त सां पंहिंजे तख़्त जे भर में विहारे चयसि त अहिड़ी का ॻाल्हि ॿुधाए नसीहत वारी हुजे। हिन पीर सन बि हुकुम मिलंदे हिन रीति ॻाल्हि शुरू कई त जीअं त क़िबला अव्हां जो इक़बाल सदा सलामत हुजे। कुदरत जे हिन कारखाने में कई रंग लॻा पिया आहिनि। भला भली जो छे ई कोन्हे, सतें समुंडनि पार हिकिड़ी विलायत में हिकिड़ो शहज़ादो पहलवान रहंदो हो। संदसि ज़ोर जा किस्सा जेके से मुल्का मुल्क मशहूर हुआ, पर उन नामर्द जो धंधो चोरी खां सवाइ ॿियो को बि कोन हूंदो हो। वरी हू उहे चोरियूं बि पंहिंजे अज़ीज़नि ऐं पाड़ेसुरनि जूं कंदो हो। हिकु पीरी वारो इहो पहलवान दिला खणी पाड़े वारे खूह तां पाणी भरे वियो। दस्तूर मुताबिक़ उते ॿिया बि पाड़े वारा पाणी भरण लाइ आया। ही बि पंहिंजी वारी वारी जाइ ते तरसी बीठो। उते हिकु औरत खे हिन सॾु कयो त फिलणा तूं जो हेॾो वॾो पहलवान तो सॾिजे ऐं मुल्क में तुंहिंजी हेॾी हाक आहे, सा कहिड़े कम जी अथई? जॾहिं तुंहिंजा कम इहे आहिनि जो वती पंहिंजे माइटनि ऐं पाड़ेसरनि जूं चोरियूं कंदो। भला रनड़ियूं रुवाड़ण खां सवाइ का पहलवानी आहे छा? इहा ॻाल्हि थोरी तो जहिड़े सोहरिया मुड़ुस जे मोह ते कोन थी पवे? मार त के मीर चाकर वरी तो कहिड़ा चकाई। हितां खां गच पंध ते फिलाणे तरफ़ हिकिड़ी माड़ी आहे, जंहिंजी हिकु सिर सोन ऐं हिकु सिर चांदी जी आहे। उन माड़ी मां जेकर ॿ टे सिरूं खोटे खणी अची त उमिरि पियो मज़ा माणी। मुड़ुस आई त परमार थी, बाक़ी हिननि हद ग़रीबनि वीचारनि जे घरनि में कुकड़नि मारण मां छा मिलंदई? उल्टो पहलवानी जो शान तो ॿोड़ी। ही मुड़ुसिन औरतनि जे वातां इहे लफ़्ज़ ॿुधी ॾकी वियो। बेतर दिलि हामी भरियसि त ॿेली माई चयो सभु सच आहे। हाणे काहूं आहिनि हिन माड़ीअ ते। इहो ख़्यालु करे दिला उते ई फिटा करे उथी पंधु पियो। हलंदे हलंदे अची हुन माड़ी वटि पहुतो। परियां माड़ी जूं वेझ वारियूं झलकियूं ॾिसी सम्झी वरिताईं त हाणे हिते वेझो पहुतो आहियां। ख़ैर राति थी, ही बि संभरी अलाह तवार करे अची माड़ी जे हेठां वेठो ऐं आस्ते आस्ते करे सिरूं खोटण लॻो। अञा हिकु ॿ सिर मस कढियाईं त हिकु ॿिए पहलवान जो हुन माड़ी जो मालिक को अची ॿांह खां झलियसि ऐं अहिड़ी सट ॾिनाई जो हिन खां ओचिती रड़ छॾाए वई। इहा ॿांह छॾाइण लाइ हीलाए बस पे कयाईं त हिकु हैबतनाक आवाज़ में हुकुम थियसि त इहे सिरूं जिथां कढियूं अथई उते रखी छॾ। सिरूं साॻियनि हंधनि ते रखंदे दिलि में चयाईं त ॿिली चोरनि ते मोर पिया आहिनि, हिते त मूंखां बि किस्तो ज़ोर आहे। सिरूं रखी बस कयाईं त वरी हुकुम थियसि त हाणे चुपचाप करे मुंहिंजे पुठियां अचु। ही वीचारो जो अची फाथो सो माथड़ी करे उन शहज़ोर जे पुठियां हलंदो रहियो। तव्हांजो हिकु ऊंदाही वारी जाइ में पहुता। इहो शहज़ोर पहलवान जूं ॿई टंगूं काठ में विझी खेसि उन ऊंदाह वारी जाइ में बंदि करे कुल्फ ॾेई हलियो वियो ऐं पोइ रोज़ानो मानीअ ई पाणी उनखे उते ॾेई वेंदो हो। अहिड़ी तरह केतिरा ई ॾिहाड़ा उन हाल में गुज़री विया। हिकिड़े ॾींहुं सुबुह जो छा थियो जो रोज़ाने दस्तूर जे उबतड़ हिन जी मानी हिकु नौजवान औरत खणी आई। इहो ॾिसी हिन क़ैदी औरत खां पुछियो, छो ख़ैर त आहे? अॼु मुंहिंजी मानी साॻियो शहज़ोर न खणी आयो आहे। तंहिंते हिन औरत वराणियो, जवान ख़ैर हुजे हा त अॼु आऊं अचां हा। कैदी पुछियो त आख़िर ॻाल्हि कीअं आहे? औरत चयसि त आऊं हुन पहलवान जी भेण आहियां। मुंहिंजो भाउ हितां खां थोरे पंध ते फिलाणे शहर जे बादशाह जी धीअ वटि रोज़ानो वेंदो आहे ऐं राति विच में ई मोटी ईंदो आहे। अॼु राति जो जीअं वियो सॼी राति वरी वापसि न आयो आहे। उन करे पियो रोऊं ऐं वातूं निहारियूं त अलाए जे अधे छो देरि राति।
कैदी जी दिल बि इहा ॻाल्हि ॿुधी भरिजी आहे ऐं मानी पासे ते रखी चयईं, तूं जेकॾहिं मूंखे हिन काठ मां कढी त आउं तुंहिंजे भाउ खे छॾाए अचां। पहलवान जी भेण हिन खां वापसि मोटी अचण जा वाइदा वठी खेसि आज़ादु करे। हीउ उतां हकलींदो अची बादशाह जी महिला वेझो पहुतो। छा ॾिसे त महिला ते दरवाज़नि ते सख़्तु चौकी लॻी पई आहे। मुड़ुसु एजाणनि मां ई सॼी ॻाल्हि सम्झी वियो त कुझु ममण मरियो मतो पियो आहे। वेझो वञी सलाम वराई चौकीदार खेसि बादशाह वटि वठी आया। बादशाह खां ख़बरूं चारूं कयूं। हिन अदब सां सलाम करे वराणे तो जीअंदा क़िबला आउं ज़माने जो पहलवान आहियां ऐं केतिरनि ई मुल्कनि मां सैर कंदो अॼु तव्हांजे मुल्क अची पहुतो आहियां। हिते अचण सां मूंखे ख़बर पई आहे त हिकु मुड़ुसु पाण खे शहज़ोर थो सॾाए, जंहिंजे करे तव्हां हिन जी हेॾी ख्वारी थी आहे। उन ते साईं जन पहिरेदार खणी बीहारिया आहिनि। ॿियनि मुल्कनि जा बादशाह छा सम्झंदा, वाह हिन बादशाह जी हुकूमत में अहिड़ो को सूरिया ई कोन्हे जो हिन खणी चोर जो आॾो अचे। मुड़ुसु जो मत आहे, मूंखे जेकॾहिं साईं जन इजाज़त ॾियनि त आउं अकेलो ई हूंदे इन पहलवान सां मुक़ाबिलो करियां। बादशाह इहा ॻाल्हि ॿुधी वज़ीर खे हुकुम कयो त सभिनी सिपाहियुनि खे हटाए हिन पहलवान खे अकेले सर चौकी ते छॾियो वञे। वज़ीर हुकुम मिलंदे ई हिन पहलवान खे साण करे महिलात में वठी आयो। जॾहिं महिलात जे अंदरें हिसे में पहुता तॾहिं वज़ीर हिकु पासे थी पहलवान खे चयो त मूंखे अॻिते हलण खां पोइ भउ थो थिए, उन करे आउं हिते हिकु पासे लिकी थो वियां, तूं अकेलो अंदरि वञी उन हमरा खे ॾिसी अच। हिन यार खे त अॻे इहा ॻाल्हि खपंदी हुई, सो वज़ीर खे हिकु हंधि लिकाए पाण वियो अंदरि। छा ॾसे त इहो साॻियो पहलवान शहज़ादीअ सां गॾु पलंग ते वेठो आहे। अॻिते वञी हिन सां मिलियो ऐं खेसि सॼी ॻाल्हि करे ॿुधायई। पोइ ॿिन्ही ॼणनि पाण में सलाह कई त हाणे हितां अटकल सां निकिरी वञणु घुरिजे। इहा ॻाल्हि पकी करे ही पहलवान मोटी वज़ीर वटि आयो ऐं चयईं त साईं, मूं त अंदरि हिकु कुंड करे ॻोल्हिया, पर मूंखे त किथे पखी जो पर बि नज़र न आयो। वज़ीर इहा ॻाल्हि ॿुधी वाइड़ो थी वियो ऐं पक करण लाइ पहलवान सां गॾिजी अंदरि वियो। महिलात सॼो ॻोल्हे बीह रहिया, खेनि कुझु बि ॾिसण में कोन आयो। हिकदमि वापसि अची बादशाह खे इतला कयूं त पहलवान चौकीदारनि खे मारे अलाए केॾांहुं हलियो वियो। बादशाह इहो ॿुधी ॾंदे आङुरियूं करे वेही रहियो। उते ॿिया बि दरबारी जेके वज़ीर जी में को ख़ुशयकीन हुआ, से उथी उबता सुबता सबबु ॾेई बादशाह खे मञाइण लॻा त हिन पहलवान वज़ीर जी सलाह सां हिन कैदी खे भॼायो आहे। नेठि बादशाह कुझु वक़्त जे वीचार खां पोइ हिन लाइ फांसी जो हुकुम तयारु कयो। उते वज़ीरज़ादीअ वारे दस्तार ऐं पटो को लाहे तख़्त ते रखियो ऐं हथ ॿधी अर्ज़ु कयईं त बादशाह सलामत, मूं ख़ुदि हिन पहलवान सां गॾु अंदरि वञी सभु कुझु ॾिठो ऐं ॻोल्हा कई। उन हूंदे बि साईं जन खे जेकॾहिं मूं में भरवसो न अचे त पोइ अहिड़े वज़ीर खे आउं छा कंदुसि। अॼु साईं जन ॿियनि जे चवणु लॻे हिन ग़रीब खे फांसी ते था लटकाइनि, सुभाणे अहिड़ो साॻियो हाल मूंसां थिए त उन में बि को शक कोन्हे। बादशाह ॾिठो त हाणे मुर्गो बादशाही थी ऊंधी थिए, सो पहलवान जी फांसी जो हुकुम वापसि वठी खेसि मुल्क मां निकिरी वञण जो हुकुम ॾिनई। होॾां हिन शहज़ोर पंहिंजे माॻ ते पहचान शर्त हिकु पघारदार नौकर खे भलो घोड़ो ॾेई हिन पहलवान जी ख़बर करण लाइ रवानो कयो। नौकर घोड़ो डोराईंदो शहर में आयो ऐं पहलवान जो फांसी जो ॿुधी पहिरें पंधु पोइते भॼंदो वियो ऐं शहज़ोर पहलवान वटि वञी पहुतो। शहज़ोर खे पहलवान जी फांसी ते लटकण जो ॿुधी ॾाढो ॾुख पियो थियो ऐं दिलि में चयईं, अहिड़े मुड़ुसु जंहिं पंहिंजो सिर ॾेई मुंहिंजी जान बचाई, तंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजो जीअण कहिड़े कम जो। ईअं चई माड़ी जी दरीअ तां खणी पाण छॾियाई। इहो ॾिसी संदसि भेण ऐं शहज़ादी जे भर में बीठियूं हुयूं, तिन बि खणी पाण उछलायो। ख़ुदा जी कुदरत टई हेठि किरण शर्त मरी विया। थोरे वक़्त खां पोइ पहलवान बि अची पहुतो ऐं हीउ हाल ॾिसी वाइड़ो थी वियो। नेठि रोई पिटे टिनी लाशनि खे हिकु जॻह ते दफ़नाए घर वापसि मोटियो। ॻाल्हि थोरी पूरी थियण खां पोइ बादशाह ॾिठो संदसि मथे जो सूरु सफ़ा ख़तमु थी वियो आहे। पोइ हुन पीरसन मुड़ुस खे ॾाढो इनाम ॾेई रवानो कई। दोस्तों, हीअ आखाणी जे तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक करणु न विसारींदा।